अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। बाबो इहो पुछन किथे हथ हबीब जो, नेज़े हेठां नींहं जे पासे पाण न कन। आशिक अजल साम्हूं ऊचे घाट अचन, कुसण कुर्बजन मरण तिन मुशाहिदो। भलारे भिड़तणी जे भलारे बेतसां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा मां ॿुधी पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 12 फरवरी 2024 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियारी न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्खूं अमेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा चूंडनि जो चहचेटो त ख़तमु थी वियो आहे, पर हर पासे धांधली जा इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि ऐं इहे इल्ज़ाम बि साम्हूं अची रहिया आहिनि त नतीजा तब्दील कया विया। एहतिजाजनि जो सिलसिलो बि जारी आहे। मतिलबु ईअं त बाकमाल इलेक्शन थी ऐं लाजवाब नतीजा आया आहिनि। इन उनवान तहत नामियारो लेखक उमर काज़ी लिखे थो, 8 फरवरी वारनि चूंडनि जे सिलसिले में जेके एतिराज़ संगत खे आहिनि उहे असांखे बि आहिनि। मिसाल तौरु सभ खां अहम ऐं वॾो एतिराज़ इहो त चूंडनि जा नतीजा निहायत देर सां पधिरा कया विया। पर इहो बि अहम सुवालु आहे त जॾहिं चूंड नतीजा अहिड़ा हुजनि त पोइ उन्हनि खे ज़ाहिर करण खां अॻु में न सिर्फ़ु 100 भेरा सोचणो पवंदो, पर बार बार पुछणो बि पवंदो त उहे नतीजा जीअं जो तीअं ज़ाहिर कजनि या उन्हनि खे कंहिं माम ऐं कंहिं मुसलत सां मंज़र आम ते आणणो आहे। असांखे हिन महिल ताईं मालूम थी न सघियो आहे त अहिड़ो सवाल पुछण वारनि खे कहिड़ो जवाबु मिलियो। मुमकिन आहे त घणी सोच ऐं वीचार करण सबबि वक़्तु गुज़री वियो हुजे, पर सिंधी ॿोली जो ॿाराणो शहर आहे, गुज़री जेको वक़्तु वियो हाणे उन्ही ते हथ न मल। पर वक़्तु वधाए अॻिते हलण जी सूरत में हिकु ॻाल्हि त तमामु ज़रूरी आहे ऐं उहा आहे त आख़िर क़दम कहिड़े रुख़ में वधाइजे। चवंदा त ग़लति रुख़ में क़दम वधाइण खां बहितर आहे त माण्हू हिकु हंध ते बीठो रहे। इहो ई सबबु आहे त तहरीक इंसाफ़ जो बानी 9 मई वारे ग़लति राह ते क़दम रखण खां पोइ हाणे जेल में उन नुक़्ते ते ॼमी बीही रहियो आहे त हूअ मुल्क खां ॿाहिरि न वेंदो। जॾहिं त हुनजो सभ खां वॾो सियासी मुख़ालिफ़ जेको पंहिंजे ख़िलाफ़ थियल फ़ैसिलनि सबबु आयल सज़ाउनि मां तंगजी मुल्क छॾे ॿाहिरि हलियो वियो, उहो हिन भेरे संजीदगी सां सोचे रहियो आहे त हू मुल्क वापसि छो वरियो। छा हुनजी वापसी उन लाइ हुई त हूअ उमिरि जे अहिड़े मोड़ ते शिकस्त जी अहिड़ी ख़ुआरी भरे हुनखे पंहिंजे निंढे भाउ ते वॾी ख़ार पक सां हूंदी। छो त जेकॾहिं हू PDM जे 16 महीननि वारी हुकूमत ठाहिण जी ग़लती न करे हा त अॼु पंहिंजे सूबे पंहिंजे पंजाब में हुनखे अहिड़ी मिसाली मात न मिली हा जो हू त छा पर हुनजा वॾा हामी बि हिन महिल ईअं चुप आहिनि जीअं भितियूं चुप हूंदियूं आहिनि। ताज़नि गुज़िरियल चूंडनि जे मथां सियासी उमेदवारनि समेत मीडिया खे बि इहा शिकायत रही त अहिड़े अहम ॾींहं ते सरकार खे मोबाइल फ़ोन बंदि करण वारी हरकत न करणु खपे हा। छो त मोबाइल नेटवर्क बंदि करण सबबु न सिर्फ़ु उमेदवारनि खे पंहिंजी वोटिंग वारे कम में मुश्किल पेश आई, पर अवाम खे बोरियत वारी तकलीफ़ बि पहुती। ऐं वॾी ॻाल्हि त हू इलेक्शन जहिड़े अहम ॾींहं ते उहो माज़ो न माणे सघिया जेको अहिड़े वक़्त ते लतीफ़नि ऐं खिल भोग जी सूरत में हूंदो आहे। वॾी ॻाल्हि त नेटवर्क न हुजण सबबु उमेदवारनि, मीडिया ऐं आम माण्हुनि खे बि मालूम थी न सघियो त केरु खटी रहियो आहे ऐं केरु हाराए रहियो आहे। मोबाइल नेटवर्क बंदि थियण जो जेको सबबु बयानु कयो वियो उहो एतिरो त अजायो महसूसु थी रहियो आहे जो उन जे मथां जेतिरी बि तनक़ीद कजे उहा घटि आहे। छो त असां अमन अमान खे बहानो बणाए कॾहिं बि इंसानी आज़ादियुनि जे मथां पाबंदियूं मढ़े नथा सघूं। जेकॾहिं मुल्क में कंहिं बि सूबे या कंहिं इलाइक़े में बदअमनी आहे त छा अवाम घरनि मां निकिरणु छॾे ॾिए? छा उन इलाइक़े में मोबाइल नेटवर्क हमेशह लाइ ख़तमु करे छॾिजे? इहा सोच मजमूई तौर ते सही न आहे, छो त अहिड़ी सोच कॾहिं बि सेहतमंद ऐं दुरुस्त सम्झी नथी सघिजे।
जेकॾहिं बदमनी जी सज़ा आम माण्हुनि खे मिले त पोइ उन्हनि अहलकारनि जो छा कजे जिन खे ऊपर जी आमदनी कमाइण वारी वर्दी सां गॾु ठीकु ठाक पघार बि मिलंदी आहे। जेकॾहिं माण्हुनि खे महदूद ऐं बुनियादी ज़रूरतनि जहिड़ी शयुनि खां महरूम रखिणो आहे त पोइ हिन मुल्क में एतिरी घणी बजट अमन अमान ते छो ख़र्च कई थी वञे। इन हवाले सां अहिड़ो दलील दिमाग़ में दाख़िल बि न कजे त बहितर आहे, छो त दुनिया जे कंहिं बि मुहज़िब मुआशिरे ऐं मुल्क में अहिड़े क़िस्म जे क़दम जो तसवर बि करे नथो सघिजे। चूंडनि जे सिलसिले में हूं त तमामु घणा एतिराज़ उथारिया विया हुआ ऐं उन्हनि में सिर फ़हिरिस्त एतिराज़ इहो हो त ॿिनि पार्टियुनि ऐं ख़ासि तौर ते PTI खे उहा लेवल प्लेइंग फील्ड न पे ॾिनी वञे जेका ॿिनि पार्टियुनि ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नवाज़ खे हासिलु हुई। हूं त अहिड़ो एतिराज़ पीपल्स पार्टी बि करे रही हुई, पर महसूसु इहो थी रहियो आहे त जंहिं पार्टी जे मथां एस्टेब्लिशमेंट जो हथु हो उन पार्टी जा पेर इलेक्शन में ईअं निकिरी वेंदा, इहो पतो जेकर मुस्लिम लीग नून खे हुजे हा त हू ॿियनि पार्टियुनि खां अॻु में 2024 वारनि चूंडनि जो अकेले सिर्फ़ बाइकाट करे हा, छो त उनखे मालूम न हो त हुन जो हशर अहिड़ो थींदो जो उहा आयल नतीजनि जे मथां इल्ज़ाम हणी बि न थी सघे त हुनजे ख़िलाफ़ु साज़िश कई वई आहे या हुनजो मैंडेट चोरी कयो वियो आहे। अहिड़ो इल्ज़ाम जेका पार्टी हणण वारो हक़ रखे पई उनखे एतिरियूं सीटूं मिलियूं आहिनि जो न सिर्फ़ु हुनजा मुख़ालिफ़ पर उहा पार्टी पंहिंजे नासीर अॻुवाण सां गॾु हैरान ऐं परेशान आहे, छो त हुन पार्टी खे बि उहो अंदाज़ो न हो त माण्हू उन्हनि जे मथां एतिरा महिरबान थींदा। जेकॾहिं उन्हनि खे अंदाज़ो हो बि त घटि में घटि उन्हनि खे इहा पक न हुई त माण्हू जे महिरबाननि मथां पाबंदी न बणी वेंदी। पर गुज़िरियल ॾींहं वारनि चूंडनि में जेको कुझु बि थियो उहो हैरान करण वारी हद जो सामान हो। पाकिस्तान जी तारीख़ में जिन चूंडनि खे हिन महिल ताईं कंहिं न कंहिं तौर ते यादि रखियो वियो आहे या जिन चूंडनि जो मिसाल पेश कयो वेंदो आहे उन्हनि चूंडनि में गुज़िरियल ॾींहं वारियूं चूंडूं बि शामिलु कयूं वेंदियूं, छो त उन्हनि चूंडनि जे हवाले सां त कामयाब उम्मीदवारनि खे कंहिं बि सूरत में यकीन न हो त उन्हनि सां अहिड़ा भाल भलाया वेंदा। अवाम उन्हनि जे मथां अहिड़ी तरह वोट निछावर कंदो जो उन्हनि जा मुख़ालिफ़ परेशान ऐं उन्हनि मुख़ालिफ़नि जा पासबान हैरान थी वेंदा। मुल्क जूं मिसाली चूंडूं थी वियूं ऐं उन्हनि में जिन खे ख़ुशि थियण जी पक हुई उन जा मुंहुं लथा पिया आहिनि ऐं जिन खे यकीन हो त हू कंहिं बि तरह सां कामयाबु थियण न ॾिना वेंदा उहे हिन महिल मुबारकूं मौसूलु कंदे उन यकीन खे पंहिंजे दिलि में पुख़्तो करण जी कोशिशि करे रहिया आहिनि त उन्हनि जे मथां जंहिं तरह जो कर्म थियो आहे उहा हक़ीक़त आहे या उन्हनि जे अखियुनि में को ख़्वाबु घिड़ी वियो आहे, छो त जेकॾहिं उन्हनि जे मुख़ालिफ़नि खे बि मालूम हो त उन्हनि सां अहिड़ी हालत कई वई आहे जो उन्हनि खे पंहिंजनि पेरनि ते बीहण में बि घणो वक़्तु लॻी वेंदो, पर जॾहिं हाणे उनखे कामयाबियुनि जा पर मिली विया आहिनि त अहिड़ी सूरत में हूअ पंहिंजे अणसोचियल सोभ ते ख़ुशि छो न थियनि ऐं उनजी ख़ुशी उनजे मुख़ालिफ़नि जे सिफ़नि में मातम बर्पा करण जो सबबु छो न बणिबी। जॾहिं कंहिं पार्टी खे दीवार सां लॻाइण जे सिलसिले में कंहिं बि कसर खां कमु न वरितो वञे, जॾहिं कंहिं पार्टी खे पूरी तरह सां तहस नहस करण में समूरा वसीला क़तब आंदा वञनि, जॾहिं कंहिं पार्टी खां क़यादत क़ैदी बणाए खसी वञे ऐं उन्हनि खां पार्टी जो चूंड निशान बि फुरियो वञे ऐं उन्हनि खे चूंड मां आउट करण जी हर मुमकिन कोशिशि कई वञे ऐं उहे आख़िर में बिना थकिजी ऐं मायूस थी बि मुक़ाबिलो करणु अचनि ऐं उन मुक़ाबले में माण्हुनि पारां मुहबत ऐं मञता जी सूरत में उन्हनि जे मथां वोटनि जो मींहुं वसायो वञे ऐं उन्हनि जे मुख़ालिफ़नि खे तारीख़ी ख़ुआरी सां हाराइण कामयाब बि थिजे त अहिड़ी सूरत में असांखे अहिड़ियूं चूंडूं न सिर्फ़ु पाकिस्तान जी पार्लियामानी तारीख़ में यादि रखणु घुरिजनि पर उन्हनि खे हालतुनि ऐं नतीजनि जे हवाले सां बाकमाल चूंडूं चवण में को हिजाब न करणु घुरिजे, छो त उहो हिकु अजीब वाक़ियो आहे ऐं उन वाक़े जे सिलसिले में हिन महिल ताईं अहिड़ो को मिसाल मुल्क जी तारीख़ में मौजूदु न आहे जंहिंमें चूंडनि जे दौरान हिकु पार्टी खे अकेलो करण ऐं उन्हनि जी उमेदवारनि खे हिसाए ऐं भॼाइण जा जतन कया वञनि, पर पोइ बि महदूद वसीलनि सां उन्हनि जो खटे अचणु वाक़ई अहिड़ो अमल आहे जंहिं अमल खे न सिर्फ़ु साराहण खां सवाइ नथो रही सघिजे पर उन अमल जे नतीजे में कामयाबु थींदड़ उमेदवारनि खे लाजवाब नतीजनि जा हासिलु कंदड़ न कोठणु हिकु ज़्यादती थींदी। हर मुक़ाबले में सोभ सभिनी जे हिसे में न ईंदी आहे, पर गुज़िरियल ॾींहं वारे जमहूरी मुक़ाबले में जंहिंजी सियासी सोभ थी आहे उन खे बि हिन महिल ताईं पंहिंजी कामयाबी ते एतबार करण में मुश्किल महसूसु थी रही आहे। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अवां जी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं
जेको लिखियलु हो उमर काज़ी जो। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां, पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। कुर्सीअ जी डोड़ जे उनवान हेठि हाकिम नसीराणी लिखे थो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ कामयाब इलेक्शन कराइण ते इलेक्शन कमीशन सिक्योरिटी फोर्सिस ऐं इलेक्शन में भरपूर हिस्सो वठण ते क़ौम खे मुबारकूं ॾिनियूं। फ़ाफ़नबे ख़दशनि जे बावजूदि इलेक्शन खे शफ़ाफ़ करार ॾेई छॾियो। मौलाना राशिद महमूद इलेक्शन कमीशन ते कावड़ियल नज़र पियो अचे, जॾहिं त हुन सॼी सिंध में अहम रस्तनि ते एहतजाजी धरना पिणु हया आहिनि। 71 जूं चूंडूं, ईरान जो इनकलाब ऐं 2024 जूं चूंडनि में घणे भाङे हिकु जहिड़ाई नज़र अचे थी। अॻवान भले मैदान में न हुजनि, पर अवाम उन्हनि सां गॾु बीठल नज़र आयो। पाण न 71 जी ॻाल्हि कंदासीं, न वरी ईरानी इनकलाब जो ज़िक्र, छो त उहे माज़ी जा किसा थी विया, पर 2024 जे चूंडनि मुल्की सियासत ते अणमिट छाप हणी छॾी। हिकु अहिड़े माण्हू जो नज़रियो पसंदि कयो वियो जंहिंजे नज़रिए खे हाञेकार सम्झो पए वियो। हाणे हिकु ॻाल्हि त साफ़ ज़ाहिर थी आहे त या त अक्सरियत हाञेकारनि जी आहे या हाञेकार सम्झण वारनि जी सोच ग़लति आहे। सियासत बि अजीब रांदि आहे, ख़ासि तौर ते पाकिस्तान जी सियासत बिल्कुलु ई अजीब आहे, जिते उसूल, तबसरा, मुशाहिदा, मशवरा ऐं नज़रिया दम टोड़े वञनि। उतां मैदान खां ॿाहिरि वेठल रांदीगर हिकु बेफ़ाइदी रांदि जी शुरूआति कंदा आहिनि, जंहिंखे पाकिस्तानी सियासत चइबो आहे। उहा बि हक़ीक़त आहे त सियासत में ग़लति ऐं सही जे तस्वर खां वधीक मुफ़ादनि खे वॾो मान ॾिनो वञे थो। मुल्की तारीख़ जी हिकु नई तारीख़ी इलेक्शन ख़ैरियत सां थी गुज़री। सभु धुरियूं इलेक्शन ते तनक़ीद कनि पियूं। हाराइण वारा बि रड़नि पिया त खटण वारनि जूं बि वायूं बताल आहिनि त हीउ छा थी वियो। इलेक्शन सही थी या ग़लति थी, उन बहस में पवण खां बहितर आहे त अॻिते निकिरी जमहूर ऐं जमहूरियत जी बका लाइ सोचिजे। हिन वक़्तु सॼे मुल्क मां आयल नतीजनि सभिनी खे मुंझाए छॾियो आहे, छो त चूंडनि खां अॻु जेके ॻाल्हियूं हलनि पियूं उन में ईअं लॻे पियो त कंहिंखे हीरो कयो वेंदो त कंहिंखे वरी ज़ीरो कयो वेंदो, पर नतीजनि खे ॾिठो वञे त जिन खे हीरो करण जूं ॻाल्हियूं हुयूं उहे सभु कूड़ियूं निकितियूं, ऐं जिन खे वरी ज़ीरो थियण जा ख़दशा हुआ उहे वरी सफ़ा हीरो थी उभरिया। हिन चूंडनि में सियासत में वॾो कद काठ रखंदड़ शख़्सियतूं, पार्टियुनि जा सरबराह पंहिंजूं सीटूं न बचाए सघिया, जिन में बिलावल भुट्टो लाहौर, जहांगीर तरीन मुल्तान ऐं लोधरा, ईअं मौलाना फज़लुर रहमान, सिराजुल हक़ काकड़ साहिब, राणा सनाउल्लाह ऐं ॿिया बि शामिल आहिनि। ईंदड़ कुझु ॾींहंनि में सियासी उबता, ख़दशनि, वहमनि ऐं विसविसनि जा ककर साफ़ थी वेंदा। इक़्तिदारी मनसब कंहिं हिक जे हवाले थींदो, पर उनखां अॻु आवाम बुड़तर जो शिकार रहंदी त छा थी रहियो आहे। हिन वक़्त जे आयल नतीजनि मूजिबि आज़ाद उम्मीदवार सेंचुरी हणी मैदान मारियो वेठा आहिनि। हक़ीक़त में ॾिसिजे त आज़ाद उम्मीदवारनि में कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि जिन खे किन सबबनि जे करे नवाज़ लीग समेत मुख़्तलिफ़ पार्टी टिकेटूं जारी न कयूं, पर उन्हनि पंहिंजे ज़ोर ते चूंडनि में कामयाबियूं पंहिंजे नाले करे पंहिंजी हैसियत मंझराए छॾी। हाणे ॾिसिजे त उहे 3 दर्जन खनि आज़ाद उम्मीदवार कहिड़ी तरफ़ ऐं कहिड़े शर्तनि ते पंहिंजो झुकाव ॾेखारनि था। ॾिसिजे त 2018 जो जहाज़ मुसाफ़िरनि खे खणण लाइ सियासी उॾाम भरण जी तयारी करे थो या न। मथां ज़रदारी साहिब बि पंजाब ऐं इस्लामाबाद में पंहिंजा डेरा जमाइण में लॻी वियो आहे। ॿिए तरफ़ नवाज़ लीग बि इन डोड़ में पोइते रहण लाइ तयारु न आहे। हाणे ॾिसिजे त छा थो थिए। हिन वक़्त जे सियासी मैदान में नवाज़ लीग लाइ पंजाब में हुकूमत ठाहिण लाइ साज़गार पिच तयारु करे ॾिनी वई आहे। PP जे हिसे में सिंध अची वई आहे। इमरान ख़ान जा हिमायती आज़ाद उम्मीदवार KPK में पंहिंजो वारो वॼाईंदे नज़र अचनि था। बाक़ी बलूचिस्तान में मरकज़ी हुकूमत जे असर जो असरु पवंदे नज़र अचे थो। उहे आज़ाद उम्मीदवार जिन जो तालुक़ PTI सां नाहे, उहे आहिस्ते आहिस्ते नवाज़ लीग में शामिलु थियणु शुरू थी विया आहिनि। ॾिसिजे त अॻिते छा थो थिए। उहे आज़ाद उम्मीदवार जेके तहरीक इंसाफ़ सां बीठल आहिनि, उहे पहिरियां क़ानूनी जंग विहण जी कोशिशि कंदा। उनखां पोइ मुमकिन आहे त कंहिं पार्टी सां अलहाक़ करे मख़सूस सीटनि जी कोटा वठनि। उन लाइ मजलिस वहदतुल मुस्लिमीन ऐं अवामी मुस्लिम लीग जा ऑप्शन बि गौर हेठि आहिनि। PP काफ लीग पंजाब में नवाज़ लीग जो साथ ॾियण जो ऐलान करे छॾियो। मरकज़ में MQM जमायत उलमा इस्लाम नवाज़ लीग सां गॾु बीहंदा। ॾिसिजे त PP
कहिड़नि शर्तनि ते नवाज़ लीग सां इतिहाद करे थी। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अवां जी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो हाकिम नसीराणी जो। पार्लियामानी सियासत में क़ौम परस्तनि जो मुस्तक़बिल जे उनवान हेठि नामियारो लेखक नसीर मेमण लिखे थो, सिंध में 2024 जे चूंडनि जा नतीजा माज़ी खां घणो मुख़्तलिफ़ न आहिनि। पीपल्स पार्टी 2018 जे चूंडनि खां बि वधीक सीटूं खणी सूबे में अकेले सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई आहे। हिननि चूंड नतीजनि खां पोइ हिकु पुराणो बहस ॿीहर वरजाइजी रहियो आहे। उहो बहस आहे त क़ौम परस्त अॻुवाण इलेक्शनी सियासत में पीपल्स पार्टी खां हर भेरे छो था हाराइनि। सियासत जी पंहिंजी हिकु साइंस आहे जंहिं ते खुलियल दिमाग़ सां बहस करण जी ज़रूरत आहे। बदकिस्मती सां असां वटि का बि सियासी राय रखण ते मुख़्तलिफ़ सोच वारा माण्हू हिकदमि गार गंद तोहमतनि ऐं चिथरण सां लफ़्ज़ी हमला शुरू करे ॾियनि था। इन करे संजीदा बहस मुमकिन नथो रहे। हिन अहम मामले ते मुख़्तलिफ़ सोचनि ऐं रायनि जे इज़हार लाइ रस्ता खुलियल रखणु घुरिजनि। इन सां क़ौम परस्त धुरियुनि खे फ़ाइदो थींदो। पीपल्स पार्टी खे पार्लियामानी सियासत में अधु सदी जो तजुर्बो थी चुको आहे। इन अरसे में जिते इस्टेब्लिशमेंट सां इन टकराव बि खाधो आहे त उन सां ॾे वठि करण जो हुनर बि सिखी वरितो आहे। पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि में जिते अस्करी इस्टेब्लिशमेंट हर दौर में सघारी रही आहे, उते वॾियुनि सियासी धुरियुनि खे इक़्तिदारी सियासत करण वक़्तु इस्टेब्लिशमेंट सां ॾे वठि करणी पए थी। अहिड़ा मिसाल इन खिते में थाईलैंड ऐं म्यांमार जा बि आहिनि, जिते पिणु मुल्क जूं वॾियूं सियासी पार्टियूं ऐं अॻुवाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इस्टेब्लिशमेंट सां टकराव ऐं ठाह वारा रवैया रखंदा रहिया आहिनि। थाईलैंड जो अॻूणो वज़ीर अज़म थाकसन शनावतरा ऐं म्यांमार जे अॻुवाण आंग सांग सोची अहिड़नि मरहलनि मां गुज़रिया आहिनि। इन सूरतहाल सबबि पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट सां हिकु तालुक़ु जोड़े वरितो आहे, जेको इन जे हक़ में हिकु साज़गार माहौल पैदा कंदो रहे थो। पर इहो रुॻो हिकु अनसर आहे जेको मथीं सतह जी इक़्तिदारी बार्गेनिंग ऐं जोड़ तोड़ में कमु अचे थो। अलबत्ता सरज़मीन ते चूंडूं खटण वारो कमु बहरहाल पार्टियुनि खे करणो पवे थो। पीपल्स पार्टी लगातार इक़्तिदार में रहण सबबि अवामी हिमायत बि ठाही आहे त हर इलाइक़े में हिकु अहिड़ो गिरोह बि मुनज़िम कयो आहे जेको पार्टी जे वोटनि जो ज़िम्मो खणे थो ऐं मोट में इक़्तिदार जे दौर में उनखे इंतिज़ामी ढांचे वसीले भरपूर माली ऐं इंतिज़ामी फ़ाइदा ॾिना वञनि था। उहो हिकु वॾो जार आहे जेको पीपल्स पार्टी जे इलेक्शनी सघ बणिजी चुको आहे। अहिड़े क़िस्म जो जार इक़्तिदार में रहंदड़ हर सियासी धुर ठाहींदी आहे, छो त हेॾे सारे मुल्क में एतिरनि सारनि तकनि ते चूंडूं वेहण ऐं खटण को मामूली कमु न आहे। मथे ॼाणायल ताक़त सिंध क़ौम परस्त धुरियुनि खे हासिल न आहे। उन जो हिकु कारण इहो आहे त सिंध क़ौम परस्त पार्टियुनि ॾहाकनि ताईं पाण खे इलेक्शनी सियासत खां न रुॻो परे रखियो आहे, बल्कि उन जी मुखालफ़त बि कंदा रहिया आहिनि। 1988 में क़ौम परस्त धुरियुनि चूंडनि में हिसो वठणु शुरू कयो। उन चूंड में सिंध हुकूमी इतिहाद पारां पंहिंजे हामी अॻुवाण लाइ मुहिम बि हलाई वई। रसूल बख्श अली जे साहिब चूंड विड़ी ऐं सैयद इमदाद मोहम्मद शाह अॻियां पीपल्स पार्टी उमेदवार न बीहारियो ऐं हू सिंधी असैम्बली जो मेंबर थी वियो हो। उनखां पोइ वक़्त बे वक़्तु सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जा अॻुवाण चूंडनि में हिसो वठंदा रहिया आहिनि। जेकॾहिं हिन इलेक्शन में क़ौम परस्त पार्टियुनि जे ग़लतियुनि जो अणधुरियो जाइज़ो वठिजे त संदन शिकस्त जा हेठियां कारण नज़र अचनि था। नंबर 1, क़ौम परस्त पार्टियुनि ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस में शामिल थी सियासी तौरु ग़लति फ़ैसिलो कयो हो। डॉक्टर कादर मक्सी उन इतिहाद खां पाण खे अलॻि रखियो। GDI उन जे इतिहादनि में 3 क़िस्मनि जूं धुरियूं हुयूं। हिकु सिंध जे विरहाङे जा मुतालबा कंदड़ MQM, ॿियो मज़हबी शिदत पसंद तनज़ीम JUI ऐं टियों इस्टेब्लिशमेंट जा अॻूणा इतिहादी, जिन खे सिंध जो अवाम रद्द कंदो रहियो आहे। उहे 3 अहिड़ा गिरोह हुआ जिन सां हथ मिलाइण क़ौम परस्त धुरियुनि जी बुनियादी सियासी प्रोग्राम जे उबतड़ हो। उते उहो दलील नामुनासिब आहे त PP उन साॻियुनि धुरियुनि सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इतिहाद कंदी रही आहे। यादि रहे त PP जे उन्हनि धुरियुनि सां इतिहाद खे सिंध वासियुनि कॾहिं बि न साराहियो आहे। ॿियो त क़ौम परस्तनि खे जीअं त हिकु मुतबादिल धुर तौरु पाण खे अॻियां आणो हो, तंहिं करे हुननि खे PP खां हिकु बहितर रवैयो ऐं प्रोग्राम पेश करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजे ख़्याल में क़ौम परस्त धुरियूं मुस्तक़िल बुनियादनि ते गॾियल इलेक्शनी इतिहाद क़ाइमु कनि त संदन कामयाबी जा इम्कान बहितर थी सघनि था। खेनि पंहिंजी इलेक्शन मुहिम लाइ सिंध जे मुफ़ादनि ते ॿधल सेक्युलर ऐं तरक़ी पसंद बुनियादनि वारो प्रोग्राम पेश करणु घुरिजे।
उन प्रोग्राम जो महवर रुगो पीपी मुखालिफ़ न पर सिंध जा क़ौमी मुफ़ाद, सिंध वासियुनि जा तबक़ाती हक़, मज़हबी इंतहा पसंदी ऐं इंतहा पसंद धुरियुनि खे रद्द कंदे सेक्युलर बुनियादनि ते समाजी अॾावत जहिड़ा नुक़्ता हुजणु घुरिजनि। उन प्लेटफार्म लाइ तफ़सीली मंशूर जोड़े अवाम अॻियां आणणु घुरिजे। नंबर 2, सिंध जे कुमपरस धुरियुनि खे जेकॾहिं संजीदगी सां पार्लियामानी सियासत करणी आहे त उन लाइ खेनि मुस्तक़िल मिज़ाजी ते ॿधल हिकमत अमली ठाहिणी पवंदी। उहो मुमकिन न आहे त क़ौमपरस्त अॻवान चूंडनि खां कुझु हफ़्ता अॻु तकनि जो ऐलान करे मुहिम हलाए उन्हनि माण्हुनि खां चूंड खटे सघनि जेके 5 वरहनि खां उते माण्हुनि सां लह विचड़ में रहिया हुजनि। इन ॻाल्हि जी तमामु घणी ज़रूरत आहे त क़ौमपरस्त पार्टियूं सिंध जे मुख़्तलिफ़ तकनि खे तइ करे उते पंहिंजे उमेदवारनि खे हाणे खां ई पधिरो कनि। उहे उमेदवार अॻवान ईंदड़ 5 वरिया पंहिंजे तकनि में अवामी लह विचड़ जा मर्कज़ क़ाइमु करे उते अवाम सां लॻातार राब्ते में रहनि ऐं संदन रोज़मर्रा जे मसइलनि में साणनि गॾु बीहनि। उन सां मक़ामी माण्हुनि खे कुझु न कुझु वाहर मिलणु लॻंदी त साॻिए वक़्तु हुक्मरान पार्टियुनि ते बि दॿाउ पवंदो त उहे माण्हुनि सां ढोरनि ढगनि वारो वर्ताव करण बजाए संदन मसइला हल कनि। आवाम सां 24 कलाकनि जो राब्तो संदन ॾुखनि मसइलनि ऐं सुखनि महल गॾु हुजणु इलेक्शनी सियासत जी बुनियादी घुरिज आहे। 5 सालनि ताईं लॻातार उहा मश्क़ करण खां पोइ वञी क़ौमपरस्त धुरियूं उन्हनि तकनि ते अवाम में के पाड़ूं खोड़े सघंदियूं। जेकॾहिं क़ौमपरस्त पार्टियूं 5 तकनि में वर्करनि जो हिकु नेटवर्क जोड़े वठनि त ईंदड़ मकानी चूंडनि में उन्हनि मां कुझु कारकुन हेठिएं सतह ते सियासी निज़ाम में पेर रखी सघंदा। गुज़िरियल मकानी चूंडनि में क़ौमपरस्त धुरियुनि खां मुनज़म हिकमत अमली ठाहे बहिरो न वरितो, उहो ख़ाल भरण जी ज़रूरत आहे। क़ौमपरस्त धुरियुनि खे पंहिंजी इलेक्शनी हिकमत अमली जो तनक़ीदी जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे जेके क़ौमपरस्त सोच रखंदड़ या संदन हमेशह जीअं आम सिंध वासियुनि खे उन लाइ मयार ॾियनि था त या ॻोथी ॿोली लिखनि था। उन्हनि खे सम्झणु घुरिजे त अवाम असांजे ख़्वाहिशनि ते न पर पंहिंजे हक़ीक़तनि जे जहान में जीअनि था। ईअं न आहे त साणनि थींदड़ वर्ताव जो खेनि अहसासु न आहे पर संदन ज़िंदगियुनि जूं हक़ीक़तूं तइ कनि थियूं त उहे पंहिंजो वोट कंहिंखे ॾियनि। खेनि अणॼाणाई जा मिहणा ॾियण बजाए हुननि अॻियां रोज़मर्रा जे मसइलनि वक़्तु हिकु मुतबादल थी मौजूदु हुजण जी ज़रूरत आहे। उहे साॻिया सिंधवासी सिंध जी ज़िंदगी ऐं मौज मसइलनि ते अव्हां जो सॾु वरनाईंदा आहिनि। जेकॾहिं क़ौमपरस्त धुरियूं पंहिंजी हिकमत अमली खे पीपी मुखालफ़त जी महदूद दायरे मां कढी सिंध लाइ हिकु जाम सियासी प्रोग्राम जी शिकल में खणी मुनज़िम तरीक़े सां विख वधाइनि त कुझु अरसे अंदरि उहे पंहिंजे पार्लियामानी धुर वारी सुञाणप पैदा करे वठंदियूं। जेकॾहिं क़ौमपरस्त धुरियूं ईअं ई पार्लियामानी मुहाज़ ते पंहिंजी का अलॻि सुञाणप पैदा करे वठनि त खेनि मुल्की सतह जूं पार्टियूं मक़ामी मीडिया तोड़े मुल्की ऐं ग़ैर मुल्की मीडिया अहमियत ॾियण ते मजबूर थी वेंदियूं। उन सां सिंध जे क़ौमी हक़नि वारनि मामलनि ते क़ौमपरस्त धुरियुनि जे आवाज़ खे बि सघ मिलंदी। हिन वक़्तु सिंध बाबति मुल्की सतह जे इदारनि में जेके फ़ैसिला थियनि था उन्हनि में पीपल्स पार्टी खे सिंध जी नुमाइंदा धुर तौरु शामिलु कयो वञे थो। क़ौमपरस्त धुरियुनि जो मज़बूत प्लेटफार्म खेनि अहम फ़ैसिलनि में हिकु धुर वारी हैसियत बि ॾियारे सघे थो। हिकु ॿी अहम ज़रूरत क़ौमपरस्त पार्टियुनि जी कराची जी सियासत में सरगर्म थियणु आहे। कराची में हाणे सिंधियुनि जी हिकु तमामु वॾी आबादी रहे थी ऐं उनजे हिकु वॾे अंग जो वोट अञा बि बहिराड़ियुनि में आहे। कराची में क़ौमपरस्त जमायतनि जे आफ़ीसनि जो न हुजणु हिकु वॾो ख़ाल आहे जेका धुर उते वेही अवाम जा मसइला हल करण में वाहिर कंदी। मक़ामी माण्हू संदन रोज़मर्रा जी ज़रूरतनि ऐं ख़र्च जी बि वाहिर करे वठंदा। उन करे परे खां वेही वसीला न हुजण खे कराची में सरगर्म न थियण जो बुनियादु न बणाइणु घुरिजे। कराची सिंध वासियुनि जो मुस्तक़बिल आहे, तंहिं करे उते सियासी क़यादत जी सरगर्म मौजूदगी ज़रूरी आहे। क़ौमपरस्त धुरियुनि खे पार्लियामेंट जे अहम मौज़ू ते पंहिंजो किरदारु अदा करण लाइ संजीदगी, जाम हिकमत अमली ऐं लगातार अमल जी ज़रूरत आहे। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हां जी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं जेको लिखियलु हो ख़ूबसूरत लेखक नसीर मेमण जो। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाण ख़ूबसूरत शाइरी जा वर्क वरायूं था। अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था नामियारे शाइर राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी।
जे बाग में कंडा कीन हुजन कुलड़न जी हिफ़ाज़त केर करे। कंडा था हिफ़ाज़त गुल जी कन कंडन जी शिकायत केर करे। आ चाहत जो चांडो कीसां पो चंड जा दाग ॾिसूं छा लाइ। छो सूंह में वेही ऐब कढूं सोहणन जी शिकायत केर करे। तो पाण क़बूलियां पाबंदी ही आज़ादी खां क़ैद चङो। ज़ंजीर बि ज़ेवर ॼाणा थो ज़ुल्फ़न जी शिकायत केर करे। माण्हू त चरे खां छिरकण था ऐं छुअण बि छीहो सम्झनि था। जे तुंहिंजे सौदाई खे लॻा पथरनि जी शिकायत केर करे। भरिजी वियो शिकायत जो दफ़्तर या राशिद सुधरी वियो आहे। हुन मोट में मुर्की फरमायो चरियनि जी शिकायत केर करे। साकी जो उथी वियो महफ़िल मां सामान सलामत कीन रहियो। सभु जाम थिया पुरज़ा पुरज़ा पैमान सलामत कीन रहियो। जंहिं दिल में आंसू पालिम थे अफ़सोस उहा दिल ई न रही। हर हसरत थी छीऊं छीऊं अरमान सलामत कीन रहियो। थी शाम शुरू थी शम जलण ऐं बाग़ फुटी जो बस थी वई। दम रूंदे ॾिनाई शायदि को परवान सलामत कीन रहियो। हाणे त हली आ तोखे ॾिसी सकरात बि सहजी थी वेंदी। महबूब बचण जो बाक़ी को इम्कान सलामत कीन रहियो। काबे ॾे छिकियो छो था राशिद बस रहण ॾियो बुत खाने में। अॻु मोमिन हूंदो हुस हींअर ईमान सलामत कीन रहियो। भंवरनि खे उहा ई मोहबत आ मोहबत खां बग़ावत केर करे। गुलड़ा त छिनी सघजनि था पर ख़ुशबू सां ख़ियानत केर करे। दीदार जी दौलत चाहियमि थे पेनार जो पालो पांद रहियो। कंजूस जो हथा सरमायो नज़रनि जी सखावत केर करे। हुन ख़ुदि पसंदी जे दौर हणी हिन ख़ुदि पसंदीअ जे दौर हणी नक्शो आ उल्फत जो बदिलियो। हर माण्हू पंहिंजी मस्ती में ज़ख़्मी जी अयादत केर करे। हक़ जा त असां हामी आहियूं हठ वारनि जो न सलाम कयूं। मज़लूम थी रहणो पियो त भले ज़ालिम जी इताअत केर करे। मोह यार जो आह क़ुरान मिसल मां तस्वर में ॼण हाफ़िज़ हां। हिन पाक किताब जी मुंहुं आंगुर हर रोज़ तिलावत केर करे। बीमार जी हालत आह बुरी हुत पेश हक़ीक़त केर करे। आ मौत अची वियो मुरवत जो राशिद सां रिआयत केर करे। चो तरफ़ सुञ ख़िज़ां कई नेणनि निहार ताईं। महबूब केर जीअंदो ईंदड़ बहार ताईं। उभ ॾांहुं ई तकींदे हर रात काटणी आ। भुलिजो पवां ॻणींदे तारा हज़ार ताईं। कुझु ई न थियो दवा मां फीणा छंडा करायमि। कोई असर न पहुतो दिलि जे ग़ुबार ताईं। कासिद वञीस पोइ अचे या न हू अचे भल। बीमार जी ख़बर तूं पहुचाए यार ताईं। कहिड़ी बि ॻाल्हि निकिरे मौजूदगी में मुंहिंजे पहुचियो वञे कचहरी तुंहिंजी पचार ताईं। ॻोढ़ा वहण शुरू थिया दामन भिॼण लॻो आहे। यादनि जा ॾांद पुख़्ता जो दिलि जे नार ताईं। दुश्मन दिलियूं भिॼी पियूं पत्थर दिलियूं पुसी पियूं। अफ़सोस हू न आयो राशिद मज़ार ताईं। महबूब केर जीअंदो ईंदड़ बहार ताईं। अचो कयूं मुज़ाकरो मनाज़रो नथा करियूं। अजायो बहस पाण में भाइरो नथा कयूं। ॿुधायूं गीत इनकलाब जा पिया अवाम खे। सुकून क़ल्ब वास्ते मुशाइरो नथा करियूं। अकेलो ई सफ़र कबो जो राह आह पुरख़तर। अबे अदे अज़ीज़ जो को आसरो नथा करियूं। हसीन महजबी मतां ॾुखोए जी वञनि ॿुधी। पिरीं अॻियां त पेश पंहिंजो मामरो नथा करियूं। असां ग़रीक़ जग थी पढ़ियो दुनिया खे राशिदा। मुतालियो जहान जो मथाछरो नथा करियूं। ए दोस्त हिम्मत सां हर मुश्किल आसान करीं त करे थो सघीं। बीमार दिलनि जो दिल वारा दरमान करीं त करे थो सघीं। जे दुनिया दौलत कान्हे का
तां उन जी का परवाह ना, सिर तुंहिंजो तुंहिंजे हथ वसां कुर्बान करीं त करे थो सघे। जित वैशी आम जनम था वठनि, उत पैगुंबर पैदा था थियनि, हैवान सिफ़त माण्हुनि खे तूं इंसान करीं त करे थो सघे। हीअ ॾेह ॾुखनि में पूरो आ, हर दिलि में ग़म जो खोरो आ, सुख सहज संदो सिंध वासियुनि लाइ सामान करीं त करे थो सघे। आ रात अंधेरी तूफ़ानी दरियाओ अंदर पिण दहशत आ, पर पार पुॼण जे लइ पैदा ईमान करीं त करे थो सघे। हीअ क़ौमो शाइर छा थी घुरे, हक़ ही में छो कोन हुरे। हर शहर जो राशिद आज़ादी उनवान करीं त करे थो सघे। जिगर शेर जो थो रखे मर्द जेको, जिगर शेर जो थो रखे मर्द जेको, डिॼी मुश्किलनि खां भॼी कीन सघंदो। जंहिं जाइ ते ख़्याल पंहिंजो अची वियो, उतां ख़्याल पंहिंजो खॼी कीन सघंदो। कई ज़िंदगी ज़हर ज़ालिम घणनि जी, हींअर पाण सुख सां गुज़ारे न सघंदे। असांजो अज़मात तोखे हटायूं, असांखे तूं तिर बि हटाए न सघंदे। भॼी वञ अगरि जान प्यारी अथई ता, असां सिर जो सौदो लॻाए छॾियो आहे। अजल साम्हूं कीन अच तूं अचायो, असां केतिरनि खे उॾाए छॾियो आहे। सुतल शींहं आहियूं जे चुपा त चुपा, उथियासूं त तोखे भॼाए सघूं था। ही गजगोड़ सां डोह तुंहिंजो त डहंदो, संदे ख़ाक ज़ालिम उॾाए सघूं था। वरीदार सिंगार जे थी राशिद, ख़बर थी पवे ता अञा मर्द आहिनि। सॼो मुल्क मंसूर थी कीन सघंदो, मुला मुल्क में खोड़ बेदर्द आहिनि। राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी सां जो कि प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका, पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी साल खां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।